पंचावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंचावेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, धमाकेदार, दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में दोस्तों हिकु शइ तव्हांखे वाज़े ॾिसण वटां मिलंदी, उहा आहे सांवल जूं सचियूं ॻाल्हियूं ऐं चाकर खान जो वीचार। ऐं चाकर खान अञा बि पक नथो करे। चाकर खान जी सोच इहा आहे त सांवल अञा सॼियूं ॻाल्हियूं मुंहिंजे अॻियां रखे, कूड़ियूं सचियूं जहिड़ियूं हूंदियूं उन्हनि मां पाण चूंड कंदुसि त सचो केरु आहे। होॾो हाणे हसीना बेगम खे बि सम्झ में अची वई आहे त बार बार चाकर जेको सांवल वटि वञे थो ऐं पोइ कुझु बि थी सघे थो। अगरि ॻाल्हि सांवल जी मञी वियो त असांजो ख़ैरु न आहे। तॾहिं रुंडे खे भड़काए थी, रुंडा टुंडा तूं ईअं कर, तूं कीअं बि करे जाबर सां ठाहे कर। ऐं इन में पोयां पुराणा सीन बि बैकग्राउंड बि ॾेखारे वियो जाबर जो, जेको सांवल ॻाल्हियूं ॿुधंदो हुयो। ऐं वरी जेको आहे जाबर ऐं हसीना जूं ॻाल्हियूं वरी उहे हाणे चाकर खान खे ॿुधाए रहियो आहे। यानी हर क़िस्त में तव्हांखे बैकग्राउंड ॾेखारींदा रहंदा। काफ़ी क़िस्तनि ताईं इहे सीन ईअं ई ॾिसण वटां तव्हांखे मिलंदा। ऐं हेॾा जेको आहे हसीना जा जेका कारा पोल पधरा जेका थींदा बाद में चाकर खान जी नज़रनि में पोइ इहा किरी पवंदी। फ़िलहालु त उहो अमड़ अमड़ चवे थो, पोइ नहीं ख़बर पवंदी त हीअ वॾी हिकु चंडरी औरत आहे। असांखे ॾींदा इजाज़त, शायदि को ब्लॉग सब्सक्राइब ज़रूरु कंदा।